नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़बर में ख़बर ॾींदा हलूं त पूरी दुनिया जियां मटियारी में भी जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोश जज़्बे सां मल्हाई पई वञे। जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मरकज़ी रैली ताहिरिया गौसिया मदरसे मां हाफ़िज़ बिशारत अहमद ताहिरी जी अॻुवाणी में निकिती। रैली में सभई मोटरसाइकिलूं सभई गाॾियूं शामिल, ॿारनि जो वॾो तादाद शामिल हो। रैली शहर में गश्त करण खां पोइ छंडण मोड़ी वटां थींदे भाउ देरो सेखाट खैबर तरफ़ रवानी थी वई। सिक्योरिटी जा सख्त इंतजाम कया विया। 400 खां मथे पुलिस एहलकारनि खे मुक़रर कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।